दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। ऑल पाकिस्तान अंजुमन ताजरान ज़िले दादू जे उहिदेदारनि जो म्यूनिसिपल पार्क में शहर जे बुनियादी सहूलतुनि मुतलिक़ हंगामी इजलास थी गुज़रियो। इजलास जी शुरूआत तिलावत क़ुरान पाक सां कई वई। इजलास जी अॻवानी चेयरमैन ग़ुलाम नबी लग़ारी ऐं सदर अहमद ख़ान ज़ोर जी सदारत हेठि थी गुज़री। इजलास में शहर अंदर अमन सफ़ाई सुथराई ऐं बिजली जी गैर एलानिया लोड शेडिंग बाबति गौर वीचार कयो वियो। अंजुमन ताजरान हमेशह शहर जी भलाई जे मसइले में हमेशह अॻभरी रही आहे। सदर अहमद ख़ान ज़ोर सुभाणे सुब्रिटेंडेंट इंजीनियर वाबडा सेप्को दादू ऐं बाद में चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी ऐं एसएसपी दादू सां अलॻि अलॻि मुलाक़ातूं करे मसइलनि खां आगाह कबो। सदर हफ़्ते अंदर मसइला हल न कया विया त मीटिंग कॉल करे दादू जे तफ़रीह जो सभ खां वॾो तारीख़ी धरणो हंयो वेंदो, जेको मुतालबा पूरा थियण ताईं जारी रहंदो। चेयरमैन ग़ुलाम नबी लग़ारी गॾिजाणी में अंजुमन ताजरान जे सदर अहमद ख़ान ज़ोर, सीनियर नायब सदर इफ्तिखार राहू जो जनरल सेक्रेटरी मोहम्मद नवाज, बबर इमाम बख्श पंवर, अब्दुल सत्तार मस्तोई, असदुल्ला लाशरी, अब्दुल जब्बार अंसारी, अब्दुल हमीद जतोई, मदद गोपांग, लियाकत अली जमाली ऐं ॿियनि उहिदेदारनि, वापारियुनि, दुकानदारनि, शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई।